नाज़रीन, धरती टीवी ऐं सोबो मीडिया ग्रुप पारां हिक सिंध हिक सकाफ़त जे सिरे हेठ 1 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जे हवाले सां सजी सिंध जियां काज़ी अहमद में भी तैयारियों उरूज ते पहुतल आहिनि। धरती टीवी जे सर ते काज़ी अहमद जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में शानदार तकरीब कोठाई वई। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है जुल्फ़िकार टांवरी। हिक सिंध हिक सकाफ़त के हवाले से धरती टीवी पारां जो ऐलान सकाफ़ती दिहाड़ो है वो 1 डिसंबर से भरपूर नमूने से मल्हाइनि। पर अड़े हवाले से काज़ी अहमद हायर सेकेंडरी स्कूल में नंढड़नि ॿारनि जो नंढड़ो सकाफ़ती प्रोग्राम थिया उन हवाले से शागिर्दनि ऐं उस्तादनि खां पुछूं था तो हिक सिंध हिक सकाफ़त के हवाले से जो प्रोग्राम मल्हाए रहा आहिनि उहो सिंध सां इज़हार जो मोहब्बत जो इज़हार कीअं था कनि। असो प्रोग्राम है वो सकाफ़त दिहाड़ के हवाले से है तो असो मौजू है हिक सिंध हिक सकाफ़त। अस धरती टीवी वाले का तमाम घणो शुक्रगुजार जो गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल काज़ी अहमद में इन 2 क्लासन जो प्रोग्राम है उनमें भली आया आहिनि। इहो साबित किया है तो ही सिंधी कौम जो चैनल है, सिंधी कौम से गड है, सिंधी कौम की सकाफ़त के आला एवान ताईं दुनिया के कुंड पुरचाइण ताईं जो नंढो प्रोग्राम थे तो उनके ही अरेंज कन था। असांजी जेका सकाफ़त है सिंध जी सिंधी टोपी ऐं अजरक जो दिहाड़ो 1 डिसंबर ते मल्हायो पियो वञे। ही उन जी कड़ी है। धरती टीवी के तरफां ही जेको हिकु सिंध ऐं हिक सकाफ़त के हवाले से प्रोग्राम थी रहियो आहे असां उन जी दिल के गहराइन से आजा करियूं था। असांजे इन 2 क्लासन के नंढड़े प्रोग्राम के एडी अहमियत दी सजी दुनिया के सामू आंदो। उन अलावा असां उन भलीकार चऊं था जो कश्मीर का वठी इन कराची ताईं 100 मीटर जो अजरक इन काज़ी अहमद में ऐं तो असां उनके भलीकार चऊं था। हायर सेकेंडरी स्कूल में ही 2 स्कूलन जो 2 क्लासन जो आहे प्रोग्राम जे तव्हांखे ख़बर आहे सिंधी टोपी जे अजरक के हिसाब सां मल्हायूं ऐं असां 1 डिसंबर ते असां मल्हाईंदासीं जे त भरपूर नमूने सां। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल काज़ी अहमद में सिंधी दिहाड़ो मल्हायो वञे थो। असां इहो साबित करण चाहियूं असांजे इन सकाफ़त मल्हाइण जो मेन मक़सद इहो आहे त असां हिक सिंध ऐं हिक सकाफ़त आहे असांजी। असां सभु सिंधी एक ॿिए सां गॾु हलंदासीं। जेकॾहिं सिंध ते का बि आंच आई त असां सभु गॾु हूंदासीं। टीवी जा जे असांखे अची मानीनो आहे असांजे नंढे प्रोग्राम के अची सजी दुनिया में पहुचायो आहे। असां थोरा त जेको कश्मीर का कराची ताईं धरती टीवी जो अजरक जो अची रहियो आहे असां उनखे बि साईं काज़ी अहमद में मान ॾेई रहिया आहियूं। जीअं त हिक सिंध हिक सकाफ़त के हवाले से जेको तव्हां ॾिठो त काज़ी अहमद हायर सेकेंडरी स्कूल में नंढड़ो सकाफ़ती प्रोग्राम थियो जिते शागिर्दनि टेबलोस कया, गीत गाया ऐं जेको रक़्स करे सिंधी गीतनि ते उन्हनि जेके सिंध के सिंधी सकाफ़त के भेटा पेश कई। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु जुल्फ़िकार अली टांवरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद। रब रखियूं अला